को आवाज दो, छुप गए वो सनम तुम कहाँ। मैं यहाँ। तुम कहाँ। मैं यहाँ। अरे मुझी माँ तू इते छो आई आहीं मुझे तो के भाग में इंतजार करण लाइ चयो हो न। बिंदियन खां अचा तू चेक करे कोन आए इन करे जो तुझे घर जो फैसलो कयां। सो तो सब ठीक है पर मुझी मम्मी तो क्या करे इते दिसी वतो न कुटे कुटे असली मुझो कीमो करे छडींदी। आवाज न कजे ॾिसां मम्मी किथे आहे। पर अब तो मम्मी देवताओं के कमरे में आए हाणे जेस ताईं 33 करोड़नि जी बराबर सार संभाल कोन रही ताईं तेस ताईं तो बाहर अची कोन इन वजह में तोखे छा चवणो आहे फटाफट चई दे। तुझो डैडी किथे आ? मुंहिंजो डैडी मम्मीअ जे साम्हूं हथ जोड़े बीठो आहे अखंड जोत ते पहिरो ॾेई रहियो आहे। जीअं ई जोत में तेल ख़तम थिए त हिकदमि ॿियो विझणु घुरिजे। लॻे थो अॼु ज़रूरु घोटालो कयो अथई न त एॾी ईमानदारी सां ड्यूटी कॾहिं कोन कंदो आहे। आख़िर पीउ कंदो आहे मुंहिंजो। तूं ॿुधाए तूं हिते छो आई आहीं? हाणे मां वधीक तरस वारी न आहियां। अॼु मां तोखां फाइनल जवाब वठण आई आहियां। जवाब छाजो जवाब? पंहिंजी शादी जो। बाप रे कॾहिं त पंहिंजे घर में ॻाल्हि छेड़ी शादी जी। गुज़िरियल साल खां 100 दफ़ा त चई चुको अॼु तो परमिशन वठां परमिशन त रही परे पर तोखे त ॻाल्हि छेड़ण जी बि हिम्मत कोन थी। अरे हाँ चंदा डार्लिंग हिम्मत जी ॻाल्हि ते मूंखे यादि आहे कल्ह मूं हिकिड़ी पिक्चर ॾिठी टार्ज़न द एप मैन। अरे चंदा डार्लिंग छा ॿुधायां टार्ज़न छा त जंप ॾिना वरी बस कह बस ॻाल्हि छेड़ण जी कोशिश न कर। मां तो आख़िरी दफ़ो थी चवां अॼु जेकॾहिं तो परमिशन न वरिती त मां तोसां असुल लॻाईंदमि। पर बे तोसां गजंदसि बि कोन। दिस इज टू मच यार। पंहिंजा रिश्ता टुटल समझ। मुंहिंजो डैडी जंहिंजे गले में वरमाला विझण लाइ चवंदो न उन सां शादी करे छॾींदा। ओहो रियली दिस इज टू मच यार। दिस इज टू मच यार। किशोर तू कन्या मस्ती थी सोचे। खैर मुंहिंजी ग़लती है तो समझ लड़ाई कर। मुंहिंजी का किस्मत ही फुटल थी लगी कि मोहम्मद तो सब नते पते दोस्त कासाई दई त ए दई चवणो त मचे जा जॾहिं का जाय वायो या कर को ॿुधंदो आहे ओ हो त न रोण न करी ॻाल्हि ये आप ॿुधाए तोखे छा खपे? तुझी मम्मी डैडी जी परमिशन सां वञ जो। बाप रे चंदा डार्लिंग तू चिंता न कर अॼु मां डैडी सां पक्का ॻाल्हि कंदुसि प्रॉमिस। यस आई एम सो ग्लैड। तुझो डैडी तुझी मम्मी खां मोकल वठी सघंदो? मोकल वठी सघंदो। अरे ही त थींदो शींहं जे वात मां छिके करे हली कढणु। ऐं मुंहिंजी मम्मी का अहिड़ी जहिड़ी कोन्हे का ही त शुक्र आहे जो सर्कस वारनि जी नज़र कोन पई अथसि न त कॾहिं जो रिंग मास्टर थी वञे। तू पंहिंजी मम्मी खां एतिरो थो ॾिनी? हा हद थी वई मां ड्रिॼां थो। मुंहिंजी मम्मी खे ॾिसण खां पोइ माण्हू ड्रिॼंदा कोन्हनि थड़ थड़ कंबण लॻंदा आहिनि। ऐं तुंहिंजो डैडी? उनजी त ॻाल्हि पिए कयां। वो आखिर छा कंदे? सच ॿुधाए मूंखे त कुझु सम्झ में ई कोन थो अचे। सोचां थो ॻाल्हि खे ई टारे छॾियां। ॻाल्हि टारण में छा करंदो? पाण खे शादी त करणी आहे न? हा शादी त करणी आहे न। त पोइ ॿिन्ही जी मोकल बि वठणी पवंदी। न ॿिनि जी न पर टिनि जी। असांजे घर में 3 माण्हू जी मोकल वठण बि बिल्कुलु ज़रूरी आहे। टियों वरी केरु पैदा थियो? टियों मुंहिंजो ॾाॾो दीवान सलामत राय गुलाब राय गोलानी उमिरि 72 साल। अगरि बहादुर कोन्हे अलबत्ता कन्ननि खां थोरो ॿोड़ो आहे। बाक़ी दीवान सलामत राय जा सभु पुर्जा सही सलामत आहिनि। हाणे उन्हनि जी मोकल वठणी पवंदी? अरे मोकल वठण जो त सिर्फ़ु नाटक करणो आहे। नाटक? हा मां चवंदो आहियां बाबा मां चंदा सां लव मैरिज कयां
तो चंदो ए बनोड़ा बुमा चनो हंस बाबा अले 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 चंदा सा लव मैरिज कया वो चंदो वाली दूर पर भाई दादा चलो मम्मी ने सामो केंदी चला की कोन अलग कहते मुके की रुपया रो प्यार मंजाते गोद में आरो मुझी अमर ये कविता याद करे मत सुनी दारो तो है किशोर तुझी गाली बुद्धि ना माथा बोर थी चुका कमान यार मर्द मां फिकर का और रखला तो रखी अरे मामूली औरत हो जाए तो मां भी कोना टका अरे जैसे तो केस बिठो ना आधा तो ना लगा ऐसे कर दिया ऐसे अच्छा ना घुमन शुरू करे धरती दुलान शुरू कर दिया मुखे जो की चमड़ो हो ना सोचे ही चुका देवता हां हिते गजो है ना हां मथे न गजदा खैर वरी तो के बिन दिन मौका मोहलत दिया इन विच में जकर परमिशन न वरतई तो पंजा रास्ता टूटा अगर पुलिस को खबर करने की कोशिश की तो डिशो पाया तो तवा जो छातो वने मिर्का मौत मलू का शिकार तो कुछ चयो न मर्द वो आई नहीं सब मां कोरा बुद्धो बाहर छा रस्ते ते टैंक्स पे हलन छा न टाइम कांति वालो ने घर में जगह तो बांधी तो बोला पई वसाए बोला अरे रोला न मुजा पी गोला बाबा तवा बराबर चयो हू रेलू मल रिजवानी जी धी वधिक सुठी हुई पर हुन वक्त न राणी री जाए छॾियो ये तो बाणी इन घर में अलाए केरी बियो गुण करी पर थदा नथे पते हिसल बियो लगी हिसियल तमाम घणो हिसियल आया केटन जो कनो छा भगो मुजी किस्मत भजी पई हां हां रात्रि मुफ्त में कोई विराए के ना मु चयो इन घर में कुछ मुफ्त में आयो आ तोखे छडे पसीने की कमाई हुजनी हां तो की कोनी हां तेरे रत जो कटोरो तो लीजे तेरे दोनी भात जो कटोरो मिले हाणे वधिक ताना न नथी हले वकालत मां छा कया देखा जाए बाबा इतना पैसा कमाए रखे न मां छो कमाए वकालत में बात खोलण की जरूरत हुंदी आ ये तो 24 कलाक मुंह बंद करण जो हुकुम मिलेला न एडी बियो बक करी न किशोर के दायो जो तो बाहर रास्ता ना पण इंजीनियर जो छो ये तो केड़ी मुसीबत बरी आई आ सच का सुस बुद्धि छोड़े वे बुद्धि ओ ज्यादा तुझे घर में जन्म वठे आ जा अरे बुद्धि न मुजा पियो सुध को कम हो जा गम छोरा तो जे ओदे वाली मुखे करो गम अरे गम न मुजा पियो कम पास में गाला ना बोरो छोरिया आ कम वंजनो हम यूथ क्लब में जे स्कूटर दे छडे अचेम सुठो ॾाढो सुठो हाणे तव्हां बि यूथ क्लब में वञो पोइ त मां हिन जे चंबे में फासी वेंदुसि असुल कुटे कीमो करे छॾींदमि वीमो छोड़ा हिन उम्र में केरो वीमो कराइंदो तो वड़ी अरे वीमो न मुंहिंजा पीउ कीमो तू तो छडे अची मुंहिंजे पीउ वटि मूं करायो छॾे ईंदो किशोर पाणी छॾे ईंदो घर में ॾाढी घर पर पई लगे हिन बोड़े खे बि ख़बर पइजी वई असांजो कहिड़ो हाल हूंदो अरे जाएंगे गिरकारो जो गिरकारो जी आदि चारे दवा गिरकाए तू ही गिरकाए एतरा जूता खाई पेट कोन भरो तम जा तो थदा देवी कुछ चए भैया हां चए दी जगह गिरकाण हो जे गिरकाए सिरकाए छा सिरकाए सिरकाए न मुजाती गिरकाए वो हली खान ते छो बैठो आई पेट भरेला क्या तरियल छोरा तरियल खपई रोज ॾींहं रात कोलेस्ट्रॉल थी तो रही उने में अरे तरियल न पेट भरेला ॾिस छोरा जो
रोज जो कुसो खाते मां छो तो कढी वो न देवी हिकु दफ़ो खाते ते वेही रही कुछ कोन बचंदे कलो को खारू तो खाधो वसूल कोन दींदे हाँ उपवास रखंदुसि छा रखंदे उपवास रखंदुसि मरण ताईं हाँ मरण ताईं हाँ चलो परमात्मा दुनिया आत्मी खे शांति बख्शे मां त वञा थो खाइण मां तो पूछा सवेला खपी चवां अची गिर कायो छक्का न बोरा थी वया कयो ठयो कुंवर इन किटलियो कनो छा बगो महाभारत घणी मचायो अथई अरे मु किटले जे कन वास्ते न माण्हू जे कन वास्ते पे चयो हाणे मुंहिंजा कन अॻु में ई बोरा हेॾां वरी हेॾो सारो घूंघट ॿुधां छा अलाए छा पई ॻाल्हाईं ठीक है मां अॼु काढी मुंहुं त छा मथो ढकण में छॾे थी ॾियां मां थी पुछां हाणे मुंहिंजे कननि जी तोखे ख़बर आहे बाक़ी घोट या कन ॼाणनि ऐं तूं ॼाण मां त वञा थो खाधो खाइण ॿुध किशोर अचे त चइजसि त मूंखे स्कूटर ते छॾे अचे हाँ बाबा मुने की मानी ठाई है जब पंहिंजे को बना रहा है मूंखे कहिड़ी ख़बर ये साल ना गुरु साहब बुन बुन रगड़ी जोर सां तो गले सकी मुंहिंजे साम्हूं ज़ोर सां कीअं ॻाल्हायां बाबा अंदर आई छा भॻो मुंहिंजो मथो संभाले रखंदो कर न त ये अंदर आराम सां मानी खाओ असां झगड़ो पियो हले छा पियो हले झगड़ो झगड़ो करियो पड़ियो हथे बुझे पवंदा या अंदरां सौंटीअ वेला माणे बाबा हिन जा हथ काफ़ी मज़बूत आहिनि थोरा मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे तोरे लॻा आहिनि कई खाधो कोन खाईंदा यो फैसलो सी पाणे कंदासीं त ये अंदर आराम सां मानी खाओ चङो थदा पुट मां अंदरि वेठो आहियां ॻाल्हि न कजांइ कमु हुजे मूंखे सॾु कजांइ पर मार खाइण खां पोइ चुपचाप सारी मानी खा चल बुख न आहे भूख न आहे ठीक है मां चांवरनि खे बदन खे माइटे दाल सां सनानु थी करे छॾियां चटणी न लॻाए जल्दी मरंदी बुख न आहे भूख न आहे ॿाहिरां को चटो कढे आयो वई छा ई बि ॾाढा पैसा ॾींदे चटो कंदुसि पोइ भूख न आहे माना छा ज़रूरु ॿाहिरां किचिरो कढे आया हूंदे किने किचिरो खाई आया हूंदे हिते हॾ हण ओॾा कन मानी ठाहे ऐं हिनखे ॿाहिरि जो चश्को ॿई पीउ पुट हिक जहिड़ा पाण यादि आयो किशोर केॾां वियो आहे वियो हूंदो ॿाहिरि रेड़ियूं पाए छा तो ॿाहिरि आ जो मूंखां थी पुछी चङी खोज ना कई अथई ठीक है अचे त चइजसि त मानी पाए रखी थी मांसि खाइण जेसि त खाए न तुंहिंजी मरे मूं मानी खाधी आहे मां हलां थी मथे ॿियो ॿुध हाणे वधीक कुझु न बणिजई घणे ई किराकरी भॻी अथई जरा करे छा पंहिंजो मथो ई थो भञे माई आहे माई शेर अजा शादी कर ऐट सही माई आहे चीते जी दीवा चीते जी दीवा कुएं जी जोए खराब हुंदी किस्मत खराब हाय डैडी ओ डैडी हाय डैडी वो तुझो डैडी मम्मी घणो कुछ चाहियो छा तोरा हिन घर में एतिरा साल रहण खां पोइ सवाल तो पुछे ना लख जी नालत थी डैडी नेट भी थियो छा अरे हिन घर में कुछ थियण लाइ बहानो खपे छा खसिल केटल छा भगी मुंहिंजी किस्मत भजी पई हा मम्मी चयो आहे त ॿुधी वठो छा कयां माने जॾहिं ॻाल्हाईंदी आहे विच में कंहिंखे ॻाल्हाइण ॾींदी आहे पर डैडी ये बेहाल छो था थियो त कीअं बेहाल थिया ओहो मुंहिंजो चवण आहे बेहाल थियण मां कोई फ़ाइदो कोन्हे असांखे को रस्तो ॻोल्हणु खपे रस्तो ॻोल्हणु खपे टंग जॾहिं छोरो पी खे रस्तो ॾेखार वो साम्हूं थी अचे त पाणी ढिलो थी वञे रस्तो थो ॾेखारे मूंखे लॻे थो अॼु हूअं खां वधीक कुझु थियो आहे कुझु वधीक कोन थियो आहे इहो त रोज़ जो रामायण आहे सोचींदो हुउसि उमिरि वॾी थींदसि थधो ठंडो पवंदुसि पर हिते त जीअं थधि तीअं वधि सोचां थो इहो रामायण तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं मुंहिंजो राम नाम सभु थींदो पर सोचां थो कीअं आपघात कयां वेल हेठां कटिजी मरां या ज़हर खां न डैडी इन ॿिन्ही तरीक़ुनि में ॾाढी तकलीफ़ थींदी अथव त टियों तरीक़ो तूं ॿुधाए घटि में घटि आराम सां मरी त सघंदुसि डैडी मरण जूं ॻाल्हियूं छॾियो बी ब्रेव पुट परियां बि तमाशो ॾिसी
पी ब्रेव चवण में तुझे पी जो छा तो मुझे पी ॾेई तो वञे थो हिन करे त चवां थो डैडी अचो त कुझु सोचूं सोच पोइ मुंहिंजे ॿारहे ते कावन खे खाइण वक़्तु सोचे ॿुधाइजे किशोर पुट अची वे हा हां तोसां ॻाल्हायम छा आहे बाबा छोरा यूथ क्लब में मूंखे छॾे थो अची बाबा मुंहिंजे स्कूटर जी क्लच वार टुटल आहे छा चए मुंहिंजे स्कूटर जी क्लच वार टुटल आहे छुटल बिल्कुल छुटल आया दुनिया जे सभिनी कमनि खां छुटल आया छॾे अचले अरे बाबा छुटल न स्कूटर जी क्लच वार टुटल आहे टुटल टुटल वास्ते ॻाल्हाए छोरा बोरो आया सत्यानाश थो करे छॾे न तव्हांजो त पी आहे हा छा कंदो ये ताईं छा पिया करियो पोस्टमार्टम करियो जेसि ताईं कुझु हर हासिल न थिएव न कंदा रहिजो तूं थोरा अख़बार त ॾींहुं सॼो की हिन पढ़े त जिद छॾे ये पढ़ी दम दीदी ठीक है ये तो कोन पढ़ी दो ये अख़बार खे वेलण वांगुरु ठाहे मथे ते छोबी वणी माणे वांगुरु बाबा छॾी यार छॾी धन लाइ बाबा हूं बाबा तो मूं छा पे चयो तूं ई ॿुधाए हा डैडी असांखे कुझु सोचणु घुरिजे सोच मुंहिंजो त दिमाग़ कमु नथो करे डैडी हा असांजे इंजीनियरिंग लाइन में हा हर कंस्ट्रक्शन खे को न को बुनियाद थींदो आहे यानी बेस थींदो आहे इंजीनियरिंग कंस्ट्रक्शन बेस बुनियाद हिन जो माणे पढ़े सां कहिड़ो आहे ॿुधायां त डैडी पहिरीं तव्हां इहो ॿुधायो तव्हांजे मम्मी जे झगड़े जो बुनियाद यानी बेस कहिड़ो असां ॿिन्ही जो जनम हेठि एॾो परियां न वञो थोरो अॻियां अचो फर्ज़ कयो तव्हांजी शादी मुंहिंजे मम्मीअ सां न पर ॿिए कंहिंसां थिए हा त सच थो चए मुंहिंजी शादी के भंगिड़ सां थिए माणे सां न थिए इहा ई त भुल कयमि हाणे इहो ॿुधायो त भला मम्मी डोमिनेट कीअं थी अड़े शुरू खां वठी आग जो गोलो आहे या उमिरि में वाधाई त शरीर में बि वाधाई शरीर में वाधाई त रड़ियूं करण में वाधाई माणस लॻे थो काकड़ो चक्र था खयो मथारी नालो रखे देवी चंडिका देवी हाणे डैडी ॾिसो न मम्मी तव्हांखे मूंखे ऐं कॾहिं कॾहिं हिन बाबा खे बि सत सुरी थी ॿुधाए छो जो असां मोट में हुनखे को जवाबु कोन था ॾियूं अड़े मां त मुड़ुस आहियां ॾिजां थो तव्हां चवंदा जवाबु ॾियो असांजी त ॻाल्हि ई निराली आहे पर भुल तव्हांजी आहे मम्मी जॾहिं तव्हांजी पहिरियों दफ़ा मरमत कई हूंदी त हुनखे पक थी वई तव्हां न रुगो नाले जा थधा आहियो पर वाक़ई थधा आहियो सच ॿुधाए शुरू में तुंहिंजी मां मूंखे ॾाढी वणंदी ॾाढी सुहिणी लॻंदी मां हुनजे पुठियां भोलड़े वांगुरु पियो फेरा पाईंदो बसि न का पुछो मम्मी खे पक थी वई तव्हांखे केतिरो बि दॿाईंदी कुझु बि चवंदी तव्हां मोट में को जवाबु ॾियोसि अहिड़ी थूम त तव्हां में आहे कोन बराबरि न थूम आहे न बसर आहे पाण में हुन खां पोइ तव्हांजी मरमत पूरी थी मां ॼाए त मूंखे बि मरमत करणु शुरू करे छॾे बसि पोइ ज़री ज़री ॻाल्हि ते ममण मचणु लॻो हुन खां पोइ तव्हां मां बाबा मम्मीअ जे इर्द गिर्द पालतू कुते वांगुरु फिरंदा मम्मी आवाज़ कंदी असांजी बोलती बंदि मज़ा तो भूल थी पर हाणे को उपाय ॿुधाए सॉरी डैडी हींअर त को उपाय कोन्हे त मूंखे आपघात करणो ई पवंदो हा तड़को डैडी अञा बि वक़्तु वियो कोन्हे आइडिया छा थियो तव्हां कंहिं छोरीअ जे चकर में पइजी वञो चवी छा त हिन में अजब कान जी कहिड़ी ॻाल्हि आहे अड़े हिन उमिरि में न गंजे सां केरु प्यार कंदो हा डैडी इहो त प्रॉब्लम आहे प्रॉब्लम आहे सभ खां वॾो प्रॉब्लम आहे डैडी असांखे इहो प्रॉब्लम सॉल्व करणो पवंदो न त मम्मी खे शक कीअं पैदा थींदो ऐं हिकु दफ़ो मम्मी जे मन में शक पैदा थी वियो त कंहिं तव्हां छोरीअ जे चकर में पियल आहे मम्मी ऑटोमेटिक सही रस्ते ते अची वेंदी छोरा इहा आइडिया तॾहिं न ते ॾिनई जॾहिं शादी ते कयमि हुन लाइ त मूंखे तव्हांजी शादी अटेंड करिणी पए मां कीअं कयां मां जाओ छा हुन वक़्तु आइडिया मूंखे अचणु खपंदी बिल्कुलु ऐं त तुंहिंजो मतिलबु आहे हिन उमिरि में कंहिं छिनी छोरीअ जे चकर में फासी वञे न इहो त ज़रा ॾाढो ॾुखियो ई थो लॻे तव्हां खणी कंहिं छोरी जे चकर में पइजी बि वञो पर उहो छोरी बि त तव्हांजे चकर में पवे न हीअं त थी वेंदी वन वे ट्रैफिक मम्मीअ जो न तरफ़ ख़्यालु ई कोन ईंदो तव्हांजी बराबरि मरमत कंदी न भाई पाण खे हिन उमिरि में इन लफड़े में न पवणु खपे
लफा नाला ते छोरा पी ते खिले दो मां के देख लो तहां जो पी खलियो सॉरी सॉरी बाबा सॉरी चाहे बाबा छोरा जोक अगो तो जोक दई जोक असा जा किस्मत एड़ो बोड़ो है बुढो जोक के असा खिलू यारो हेलो हेलो बुढ़ा छो तो मोकली तो मुझे सिर खाई भले खाए फटाफट ई दिस ॾाढो सुठो जोक दई हिकिड़ो भाई हो पंहिंजे जोए खां ॾाढो ॾिजंदो चैन ॿुध थई चैन चङनि सलाह ॾिनसि त कंहिं छिनी जोड़ी जे चकर में अची वई उनखे या लव लेटर लिख या उन खां पोइ लव लेटर घुराए बसि हिन भाईअ बि न कई हम न कई दम हिकु लव लेटर लिखी तयारु कई विधई लिफ़ाफ़े में ते ख़बर छा कई महबूबा जी एड्रेस विझण जे बदिरां विधई जोए जी एड्रेस चिठी अची पहुती जोड़ सघे बसि पोइ त जेका भाईअ जी हालत थी आई जा छा करियो बाबा मुझे दिमाग में आई जा लव लेटर कहिड़ो तहां के हिकिड़ो लव लेटर ईंदो कंहिंजो छोकिरीअ जो लव लेटर ईंदो मूंखे छोकिरीअ जो लव लेटर ईंदो हा अहिड़ी कहिड़ी छोरी आहे हिन उमिरि में मूंखे लव लेटर लिखंदी डैडी इहो लेटर लिखंदासीं असां ई बेवकूफ़ असां लिखंदासीं पोइ असांखे किथां मिलंदो कमाल आहे डैडी लेटर लिखी करे कवर ते पंहिंजी एड्रेस विझी पोस्ट कंदासीं कंहिंखे मिलंदो अरे 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 पंहिंजी एड्रेस विझी पोस्ट कंदा असांखे मिलंदो हा जीनियस आहे जीनियस ॾिसजांइ लेटर में लिखियल छा हो डैडी इहो हिकिड़ो फर्स्ट क्लास रोमांटिक लेटर हूंदो थी नथो सघे अरे 30 सालनि में माणे मूंखे लेटर न लिखो ॿी छोरी छा लिखंदी मम्मी खे छॾे अहिड़ी काई औरत कोन्हे जेका तव्हांखे लव लेटर लिखे हीअं कर इहो लेटर तूं लिख न वाह डैडी हाणे पंहिंजो लेटर बि पुट खां ई लिखाईंदा कोन लिखंदे मूंखे ज़हर खाइणो पवंदो ज़हर किथां मिलंदो आहे तव्हां ॼाणंदो डैडी इहो लेटर मां ईंदो लिखां अच्छा हा पर तव्हांखे मुंहिंजो हिकिड़ो कमु करणो पवंदो तुंहिंजो को कमु आहे हिकिड़ो कमु हिकिड़ो प्रॉमिस प्रॉमिस बस ठीकु आहे डैडी हा ॾिस किशोर हा। इहो लव लेटर जरा धड़कंदड़ ऐं धड़कंदड़ वणंदो छाकाणि इहो लव लेटर मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों ऐं आख़िरी लव लेटर पाण खां शरीर में बिजली पई घुमे बिजली अरे डैडी तव्हां चिंता न कयो इहो अहिड़ो फर्स्ट क्लास लव लेटर ईंदो जो पढ़ण खां पोइ तव्हांजे असली बदन में बिजली छा तव्हांजो बदन ट्यूबलाइट वांगुरु करण लॻंदो ॾाढो थो ॻाल्हाए ॿुधाए लेटर में लिखियल छा हूंदो हा डैडी उहो हिकिड़ो फर्स्ट क्लास लेटर थींदो अच्छा तव्हांजी महबूबा तव्हांखे पंहिंजे गुज़िरियल प्यार जी यादि ॾियारींदी आहे ऐं तव्हांखे इल्तिजा कंदी त मूंसां मिलण वरी हलिया अचो वरी हलिया ऐं इहो बि लिखंदी तव्हां पंहिंजी मेह जहिड़ी जोए खे छॾे मूं हरणीअ वटि हलिया हलिफ बस पोइ मम्मी खे पक थी वेंदी त हुनजो मुड़ुसु हुनजे हथनि मां फिल्म ते मेल जीअं निकिरंदो थो वञे इहो लेटर मम्मीअ खे मिले अहिड़ो बंदोबस्तु कमु पोइ छा मम्मीअ जो गुस्सो सते आसमान ते चढ़ी वेंदो धड़ धड़ कंबण लॻंदी लरम लाल थी वेंदी नांगण वांगुरु फूकूं ॾियण लॻे मरी वियासीं डैडी हुन वक़्तु तव्हांखे मरणो न आहे मम्मी तव्हां खां लेटर जे बारे में खोटे खोटे सवाल पुछंदी तव्हां छा चवंदा चवंदो त चरी अजाई दी रड़ियूं करी हे लव लेटर के छोरीअ थोरी लिखियो आहे असां ई त लिखियो आहे अरे डैडी ये ना है चवणो मम्मी तव्हां खां सवाल पुछे न तव्हां खां मद्रासी फिल्म ॾिठी आहे मदरा ॾिड़ा जोरू का गुलाम ठीकु आहे हलंदो हलंदो उन जेको विलन यादि अथव विलन हीरोइन याद डैडी हीरोइन खे विसारे छॾियो विलन खे यादि कयो हा मम्मी तव्हां खां सवाल पुछनि मम्मी सम्झो हितां आई तव्हां हिकदमि पोज़ ॾिजो पोज़ ॾेई करे पोइ सिगरेट कयो स्टाइल सां बाजो भिरूं मथे कजो मुछ खे ताव ॾिजो मुछ त अथव ई कोन भिरूं मथे पोइ सिगरेट पी करे ज़ोरदार टाकरिजो बकवास बोल करे सघां एतिरी एक्टिंग अचे त एक्टर न थिया वकील जो थिया अच्छा डैडी कोशिश था कयो न रिहर्सल करे ॾेखारियो हाणे माणे हितां ईंदी मूंखे पोज़ ॾियणो आहे पोज़ ॾियणो वाह छा त पोज़ ॾेई बीठा आहियो हाणे मम्मी हितां ईंदी तव्हां हीअं पोज़ ॾींदा पर माणे खे मुंहुं कीअं ॾींदुसि 20 साल तव्हां मुंहुं न ॾिनो हाणे त तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो न मारा खाराईंदे मूंखे ठीकु आहे माणे हितां आई मूं हुनखे पोज़ ॾिनो अच्छा बस सिगरेट
हाँ वो रेडिया खाली ठिस ना है कर सिगरेट बारणो आ तो ठिश कई ना मु तो तव्हां खे देखाण लाइ ठिस कई ना अरे मूंखे बारणो बारणो आ ई छा आहे बाक़ी ॼणा गाॾा में किथे मुनी पियो आहे छा बीड़ी पीअंदो आहियां न मां स्टाइल खां पियो हाणे बिरू मथे खिलणो आहे किरणो आहे अरे डैडी हीरोइन वांगुरु न विलन वांगुरु किरणो आहे बॉम्बे बोन बॉम्बे बोन बंद मम्मी जो मुंह नथा बंद करा सघां बॉम्बे बंद करे ओ बकवास बोन हाँ बकवास बोन बकवास बोन बकवास बकवास बोन बोन बकवास बोन तव्हांखे प्लान सम्झ में अची वई प्लान छा आहे साजी प्लान बाबा अरे ये असांजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट प्लान ठाही आहे जोड़ा छा आहे तव्हांखे छा पतो अरे चवनि था हा त हाणे मेहूं बि पैदा ॾियणु शुरू कंदियूं त ॾियण ॾियो न तव्हांखे छो थी तकलीफ़ थिए जोड़ा हाणे ॿी प्लान उहे वरी ठाहींदियूं चवंदियूं हाणे मुर्गियूं वरी पाला ॾियणियूं तव्हांखे छा थियो त ॼणण ॾियो न सत्यानाश थो करे छॾे असुर मुंझाए थो छॾे लिंगी तोड़े थो एतिरो सुठो नाटक ठही रहियो हा आहे सत्यानाश करे तव्हीं मूंसां ॻाल्हाए रहिया आहियो चरिया थिया आहिनि तव्हां सां ॻाल्हाईंदा ईअं छो था ॼाणियो अरे हैंडराइटिंग कंहिंजी मेहुनि जी अरे मैं तो दिमाग में कढ मुझे हैंडराइटिंग माने ख़बर आ ॾिसण सां सभु ईअं थी कंहिंजो कारनामो आहे सत्यानाश त मूंखे आप बात करणो ई पवंदो हा तरसो डैडी हाँ मां इहो लेटर टाइप कराए वठां त बेवकूफ़ सिंधीअ में टाइपराइटर काथे आहिनि हिंदुस्तान में हा डैडी हिन जो झगड़ो न पियो हले देवनागरी सिंधी अरबी सिंधी त मां इहो हिंदी में टाइप कराए देवनागरी में लाइ सॼा कट कटाए अरे हिंदी में टाइप करे देवनागरी में हलाईंदासीं जीने ताईं हर ॻाल्हि जो जवाबु हाज़िर थियो पर हिन लेटर लिखण वारे जो नालो छा हुयो हा डैडी नालो त सोचो न सोचो मोदा छा था न यारो सोचो नालो डैडी तव्हां जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते हुजो त कहिड़ो नालो रखो देवी ही त उहा औरत आहे जिते असांखे एक्सपेरिमेंट करणो आहे अञा पर 63 सालनि खां ॿियो नालो हुन ज़ुबान ते चढ़ियो ई कोन्हे इहा ई त तव्हांजी बदकिस्मती आहे ॿियो को सोचो डैडी हाँ मूली बाई कंहिंजो तो नालो वठी हुनजो मुड़ुसु आहे कासाई ख़बर पए न मूंखे चिठी लिखी अथई लव लेटर लिखो अथई मुंहिंजो कीपो करे छॾियो भोमी बाई उन हुनजो मुड़ुसु आहे जज वकालत अॻे ई कान थी हलनि कोर्ट में पेर बि कोन पाइण ॾिनो हा डैडी मूली बाई न खपे भूमी बाई न खपे माया माया रानी माया रानी माया जग सॼो माया सी हुनजी कूड़ी काया माया रानी यानी मुंहिंजी रानी वाह 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 जंहिंजो नालो एतिरो ख़ूबसूरत आहे पाण केतिरो न ख़ूबसूरत हूंदी डैडी एतिरे में ख़ुशि न थियो इहा माई हिन दुनिया में आहे ई कोन काई हस्ती कोन अथसि खाली कल्पना ई आहे अच्छा अच्छा माया रानी के न हस्ती आहे न हूंदी न थींदी सिर्फ़ कल्पना हा हाँ ठीक डैडी हाणे तव्हां वञी आराम सां सुम्ही पओ मां सभु बंदोबस्तु करे छॾींदुसि पर ईअं न थिए हिन खां पोइ निंड में आराम थी वञे मां वेठो आहियां चिंता छो था कयो डैडी चओ छोरा तूं तव्हांखे न पंहिंजे डैडी खे सॾु कयो तव्हां हलो मथे छोरा मुंहिंजी उमिरि आहे मथे वञण जी मथे माने बालकनी में मथे हलो पोइ ईअं चओ न आस्ते ॻाल्हाए बोरो थोरी आहियां त डैडी हाँ मुंहिंजो हिकिड़ो लफड़ो आहे न माया रानी न डैडी माया रानी न चंदा चंदा दादा फड़ा मां छा कयो तव्हां मूंसां प्रॉमिस कयो तव्हां मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदा हा तोसां प्रॉमिस कयो मूंखे यादि कोन थो अचे तव्हां बाबा जे साम्हूं प्रॉमिस कयो बाबा जे साम्हूं प्रॉमिस कयो हाँ बाबा खां त पुछूं पुछो बाबा हले 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 मूं प्रॉमिस कयो हले 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 अच्छा ईअं बाबा मां तव्हांखे स्कूटर ते क्लब में छॾे ईंदो आहियां हले 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 डैडी प्रॉमिस कयो वो ढोलकी ॿिन्ही पासे थो वञे
याद कौन दो अचे ठीक आहे त मूंखे बि माए रानी यादि कोन थी अचे न न आयो आयो डैडी छोकिरी सुठी आहे तव्हांखे वणंदी तोखे वणे थी न मूंखे त ॾाढी थी वणे मुंहिंजी परमिशन थी थैंक यू डैडी डैडी बाक़ी मम्मी खां परमिशन वठी ॾियो न ॾिस मूं हिकिड़ो प्रॉमिस कर वो पंहिंजी परमिशन नहीं पूरी कर हाणे मां हिन परमिशन पाण वठी किशोर ओ किशोर किशोर अरे उठ सूरज का पार ते चढ़ी चुको है देर सां उथंदे त चांहि बि कोन मिलंदई शुक्र आहे सुबुह सुबुह जो हिन काली माता जो मुंहुं त ॾिसणो कोन पियो मम्मी छा आहे न न कुझु न आहे कुझु न आहे कुझु न आहे तुंहिंजे मुंहं मां त लॻे थो त ॻाल्हि में मेरी कुझु आहे न न न मम्मी अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि कोन्हे का ख़ासि ॻाल्हि कोन्हे ॾिस किशोर कुझु लिकाइण जी कोशिश न कर मम्मी न में भला हाणे लिकाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे पर मम्मी ॾिस न तोखे केतिरी न तकलीफ़ थी करणी पवे हैं? शुक्र है कंहिंजे त ध्यान ते आयो ॿियो न त मम्मी तोखे एतिरा कम करणा था पवनि एतिरी तकलीफ़ करणी पए हिन ॻाल्हि जी कंहिंखे परवाह बि आहे ठहियो हाणे रहण ॾेई आहे सकणी हमदर्दी न न मम्मी ही सकड़ी हमदर्दी न आहे मां दिलि सां थो चवां अरे छी छी मम्मी छा थी करे तोखे हाणे इहा छंड फुका को ठहे थी छा हिते अची आराम सां गॾु मूंसां गॾु वेह ऐं थोरो आराम कर छॾ हाणे नूंहं अची का आराम दे ॾिए त ॾे ईअं न मगी मूंखे हुनजी चाकरी करणी पवे न न मम्मी नूंहं ईंदी न तोखे असुल हिकदमि आराम मिलंदो सभु कम उहा ई त कंदी कहिड़ी ख़बर कहिड़ी थी मिले मम्मी मां तो चवां न तोखे भले ख़बर न आहे पर मूंखे त ख़बर आहे न सच मम्मी चंदा अहिड़ी न आहे चंदा ये चंदा वाली कहिड़ी भला आहे न न भला न आहे छोकिरी आहे छोकिरी कहिड़ा आहे चंदा घणनि ॾींहंनि खां पोइ सोचां थो असां ॻाल्हि कढां पर कीअं ॻाल्हि कढां अञा सम्झ में कोन पियो अचे पर आहे केरु चंदा हिकिड़ी जवान छोकिरी आहे असांजी मुलाक़ात तॾहिं थी जॾहिं हुननि जो नओं बंगलो ठही रहियो धीरे धीरे मुलाक़ात प्यार में मटिजी वई उन्हनि जे घर मां मोकल वठी चुको आहियां 2 ॾींहं अॻु में डैडी खां मोकल वठी आयमि हींअर तोखां थो मोकल वठां उमेद आहे त मोकल ॾींदी ॻाल्हि पूरो कई जल्द जलाल तूं आई भला कार तूं छा न मेज़ तां कलम में कागज़ खणी अच कागज़ कलम मम्मी पंहिंजे हथनि सां मरण ताईं फांसी जी सज़ा ॾींदी छा कलम ऐं कागज़ खण थी वठ मम्मी वे लिख हाणे छोकिरी छोकिरी सुहिणी मूं जहिड़ी अच्छा सुहिणी सुहिणी शरीर वांगुरु बदसूरत न न सनड़ी 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 लंबी लंबी हाँ गुणवान गुणवान हद डोकी डोकी अच्छा अच्छा जेका घर जा कमकार करगा ॾाढा डोकी पढ़ियल गढ़ियल हुजे हुजे राति जो मूंखे ज़ोर पे ॾिए जीअं रोज़ डैडी ॾींदो आहे हाँ मूं तोखे चयो छा ईअं लिखो न न इहो कट 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 घर के दारो जे बिल्कुल तो वांगुरु चुप इहो बि कट मम्मी मम्मी हाणे तुंहिंजे न छॾ तुंहिंजो मां छा हिन जूं 5-6 कापियूं ठाराइस
कापी मूंखे ॾेई छॾ का तुंहिंजी माइटी खणींदो त उनखे खणी ॾेई छॾींदसि ऐं हिक कापी हिनखे ॾिजई केरु अथई बिजली बरखा केरु अथई न न मम्मी बिजली बरखा न चंदा चंदा ठीक है जेका बि अथई उनखे ॾेई छॾिजई मम्मी हीअं थो कयां न हिन जूं 1000 खनि कापियूं कढायां थो कॉस्मोस लेन में वञी बीही थो रहां जेका छोकिरी लॻे वठो 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 जेके शर्तूं पूरा करे मुंहिंजे डैडी सां अची मिले छा मुंहिंजे मम्मी सां अची मिले ठीक है पर ये तो मुझे डैडी का मोकल करे वरती शादी जी मम्मी ॿ ॾींहं थिया न जॾहिं संदे संदे मां केतली बगी ऐं तो बराबरि हुनजी मरमत वरिती तॾहिं अच्छा पर मम्मी तुंहिंजे न चर्चनि जो छा कयां चुप कर मुंहिंजा ॻाल्हाए पूरो कोन कयो आहे इहे शर्तूं मुंहिंजे लूअ लाइ आहिनि जेका छोकिरी इन शर्तुनि खे पूरो न करे सघंदी उहा मुंहिंजे घर में पेर पाए न सघंदी इन्हनि शर्तुनि खे पूरो करण वारी छोकिरी खे मां दिलि सां प्यार कंदसि सॻी धीअ वांगुरु इन ॻाल्हि जी ख़ातिरी रख ठीकु आहे हाणे मूं ॻाल्हाए पूरो कयो तूं तयारु थी वञी कम ते चल वञ मम्मी मम्मी टिपणे वांगुरु करी छा वेठो मां यूथ क्लब मां थी तो अचां छा चयो आहे मां यूथ क्लब मां थी तो अचां बाबा त पोइ आस्ते ॻाल्हायो न रड़ियूं छो था कयो तव्हांखे ॿुधण में न ईंदो आहे मूंखे बराबरि ॿुधण में ईंदो आहे थोड़ा आस्ते ॻाल्हाए न मां को बोरो आहियां न न तव्हां छो मां बोरो मुंहिंजो पीउ बोरो मुंहिंजी माउ बोरी थोड़ा तूं बोरो पिणे वो बोरो हूंदो माणे बोड़ी कोने हिनो में था वञनि यूथ क्लब अरे हिननि खे जॾा वञणो ॾिया वञनि तूं तयार थी कम ते चढ़ उठ मम्मी डैडी किथे आहे अलाए सुबुह साण ई केॾा हलिया विया आहिनि ज़रूरु को घोटालो कयो अथनि न त हीअं मुंहुं लिकाईंदो न वञनि हा पोस्टमैन मम्मी पोस्टमैन लगे तो डैडी जे नाले को खत वत आयो हूंदो वञी खणी अच ॾिसां कंहिंजो ख़त आहे हा वञा तो न वञा अरे ॿाहिरि वांगुरु छा वेठो न्यारी वञी ख़त खणी अच न वञा तो न अरे हा मम्मी ॿाहिरि बाबा बीठो आहे वठी तो लेटर वठी तोखे चयो न हा पर मम्मी वो छाई जोर सां एतिरी सुगंध त असांजे यूथ क्लब जूं छोरियूं कोन हणंदियूं आहिनि पुठियां वरी शाइर बि लिखियल आहे उॾा मंदो हल लिफ़ाफ़ा तूं हवाई जहाज़ ई चाल थधे खे छा पायलट सम्झो अथनि छा वरी जल्दी खणी अच मुंहिंजे कबूतर जो हवाल थधे नालो फिरा छॾियो या थधो कबूतर कॾहिं खां थियो छोड़ो ॾिसण में अचे थो न लिफ़ाफ़े में मिड़ी थधे नाले को खज़ानो आहे कंहिंजो ख़त आहे किथां आयो आहे उहो त लिखियल कोन्हे पर ॾिसण में अचे थो त थधे नाले को प्राइवेट ऐं पर्सनल ख़त आहे अरे मां सभु थी ॼाणां हिनजो प्राइवेट ऐं पर्सनल मूंखे ॾे इहो ख़त तोखे कीअं ॼाण चयोमांइ न थधे जे नाले प्राइवेट ख़त आहे अरे पर मां हुनजी केरु आहियां तूं हुनजी मालिकाणी हूंदी आहे मूंखे ईअं छो थी ॼाणी मूंखे को थधो सम्झो अथई आहे इहो मूंखे इहो ख़त वठ माई आहे ॾिसण में अचे थो भॻवान पैदा करण खां अॻु में को यमदूत जो दर्शन कयो प्राणनि खां प्यारा जोए खां डिॼण वारा कारे कोट वारा थदा थदा गुज़िरियल 6 ॾींहंनि खां तूं मूंसां छो न मिलियो आहीं थधि में तुंहिंजो इंतज़ारु कंदे मां त कसुल कुल्फी थी वई आहियां इहे ईद जो चंड छो थी वियो आहे ईद जो चंड अच्छा अच त सही तोखे ॾींहं जा बि तारा थी ॾेखारियां तू मेरे दिल में ऐसे चले आया जैसे हरी भरी खेत में सांड चला एड्रेस त असांजी आहे मूंखे तुंहिंजे प्यार जा पल यादि था अचनि त बदन में असुल 440 वोल्टेज जो करंट थो पैदा थी वञे यादि थो अचे उहो ॾींहुं जॾहिं तो पंहिंजे चढ़ी ज़ाल खे
अथसि चढ़ी ज़ाल खे चकमो ॾेई जेल मां भॻल कैदी ॼाण भॼी अची मुंहिंजे प्यार में पनाह वरिती हुई। पोइ असां बाग़ में हली हिक बेंच पुठियां वेठा हुआसीं। तूं भुॻड़ा खाई रहियो हुएं ऐं मां भुॻड़नि जूं खलूं। तूं मूंखे सरदारनि जा जोक्स ॿुधाए रहियो हुएं ऐं मां खिली खिली तुंहिंजे मथां किरी पियसि। पोइ तो मुंहिंजे पंहिंजे क़रीब आणे ॿुड़ी ॿुड़ी कई। ॿुड़ी ॿुड़ी जो मतिलब सम्झींदो न मुंहिंजा हीरो? अच्छा मां सभु थी सम्झां। हाँ अच त सही, हीरो मां ज़ीरो न बनाए त मुंहिंजो नालो बि देवी कोन्हे। हाँ ज़िंदगी में मूंखे हिकु सादो जोक कोन ॿुधाए अथसि ऐं हिनखे सरदारनि जा जोक ॿुधाए अथसि। प्यारल छा त तुंहिंजो नालो आहे थधो? जॾहिं खां तूं मुंहिंजी ज़िंदगी में आयो आहीं तॾहिं खां मूं बर्फ़ जो पाणी पीअणु छॾे ॾिनो आहे। बसि तुंहिंजो नालो वठी पाणी पीअंदी आहियां, असुल रग रग ठरी पवंदी आहे। अच्छा मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी काली माता जहिड़ी जोइ जहिड़ी चरियो बनाइदसि हाणे काली माता बनाइदसि। हमेशह तूं मथां वेलण जो वसकारो कंदी आहे ऐं तूं आपघात करण जो सोचींदो आहीं। न न तोखे आपघात करण कोन ॾींदसि। सती सावंतरी जाए यमराज सां विड़ी तुंहिंजा प्राण वापसि वठी ईंदसि। अरे तूं छा प्राण वापसि वठी ईंदीअसि? मां ई यमराज थी तुंहिंजे पुठियां पवंदसि। ही ख़त टेलीग्राम करे सम्झ ऐं मिलंदे ई बिना ब्रेक वारे स्कूटर ते चढ़ी मूं ॾांहुं हलियो अचे। प्यार जी जोगण माया माया राणी। अच त सही राणी, राणीअ मां फ़क़ीराणी न बणायां। मुंहिंजो नालो बि देवी कोन्हे। सॼी उमिरि चिल पुठियां गुज़ारम तो लाइ। घर लाइ रत सत ॾिनमि ऐं उनजो हीउ जहिड़ो थो ॾी। सॻो पुटु अची शादी लाइक़ थियो आहे ऐं ॿाहिरि रासलीला वठणु चाहीं तूं। शांत कर मम्मी, शांत कर। मां खे त चई शांत कर, पिणे खे नथो चई त ही ॿाहिरि कहिड़ी वठो रासलीला वञो चए। छा ॿुधाए मम्मी, डैडी त प्लेट करे छॾी। अचण त ॾीस, कुटे कीमो करे तुंहिंजे टिफिन में न मोकिलियां त मम्मी ने वो फ़ाइदो कहिड़ो? ऐं मम्मी तूं डैडी ते हथु हलाईंदीअं? अरे हथ लॻो अहिड़ी लठ सां पुटु सॼी ॾींदासि, अहिड़ी पुटु सॼी ॾींदासि जो माया राणी जो नालो ई विसारे छॾींदो। पाण खे सम्झे छा थो? दिलीप कुमार है, धर्मेंद्र है, सारा बानू घर वेठी है। सारा तो मुंहिंजो मतिलबु आहे मम्मी तूं वॾी भुल करे रही आहीं। भुल करे रही आहियां, पुणे सही रस्ते ते पियो हले, मां भुल करे रही आहियां। मम्मी उनखे सही रस्ते ते भले आण पर मार कुट करे न। किथे ईअं न थियो महाराणी वॾो वञी भॼी वई ऐं मम्मी थोरो मिठो ॻाल्हाए। सॼी उमिरि करो ॻाल्हाए, हाणे मिठो ॻाल्हायां। मम्मी मिठी ॻाल्हाइण जी कोशिशि त कर न ऐं हिन घर में अहिड़ो अट्रैक्शन पैदा कर जीअं उहो भॼी करे होॾां न वञे। त छा कयां? मम्मी हाणे इहो त तोखे पाण ई सोचणु घुरिजे। चईं त महाराणी खां पुछी अचां। नालो न वठणो मुंहिंजो। मम्मी केतिरो न कड़के सां थी ॻाल्हाए। डैडी हेसि ताईं पहुतो, कड़को ॿुधी उतां ई वापसि हलियो वियो। तूं आया हुआ छा? बिल्कुलु आयो, हेसि ताईं अची पहुतो। मम्मी हाणे हिकिड़ो कमु कर, डैडी वरी वापसि ईंदो, तूं हिते बीह करे इंतज़ारु कर। हिंदी फिल्मूं ॾिसंदी आहीं न, जीअं हीरोइन इंतज़ारु कंदी आहे बिल्कुलु तीअं। गानो ॻाइणो पवंदो। आहीं बि सुरीली जो गानो ॻाईंदी, ॿाहिरां ई भॼी वेंदो डैडी। गानो न आहे, गानो ख़ाली इंतज़ारु करिणो आहे। ऐं जीअं ई तव्हां डैडी अचे न चइजो ॿुधो था चई करे हिकदमि पकड़जांसि, न छॾिजांसि। हाणे ॿुधो था कीअं चवंदी? ॿुधो था। दर ताईं बि कोन पहुचंदो, उतां ई भॼी वेंदो। ॿुधो था। अञा थोरो आहिस्ते। ॿुधो था। हिन खां सुरीली थी बि कोन सघंदी। अरे मम्मी छा आहे? थोरो मेकअप वेकअप कर, हिकु सुठी साड़ी पाए, डैडी लाइ अट्रैक्शन त खपे न। ऐं छा आहे हर में हिकिड़ो फर्स्ट क्लास गुल बुल लॻायो। हा मुंहिंजूं चयल ॻाल्हियूं सभु बराबरि ध्यान में रखजांइ। मां वञा थो, हिते बीह करे इंतज़ारु।
हिंदी फिल्म जी हीरोइन वांगर आजा रे अब मेरा दिल पुकारा डैडी बुधो था बुधो था बुधो था ये माया रानी कह रहा है ये मामा चाला गाड़ी नहीं तो माया रानी कह रहा है ओके के खबर पड़ी चिट्ठी आई है ये चिट्ठी काहे खोली पर कह रहा है माया रानी बकवास बोल बकवास बोल बकवास बोल मैं केड़ी कमी है हिकिड़ी कमी हुजे त ॿुधाए जीअं चवंदा तीअं कंदसि मां कॾहिं करो कोन ॻाल्हाईंदसि तव्हांजी हमेशह सेवा कंदसि हेॾा मूंखे बि सरदारनि जा जोक्स ॿुधायो न मां बि खिली खिली मथां किरी पां हिकिड़ो हो सरदार अञा जो कोई कोन पूरो करे मथां किरी 30 सालनि में पहिरियों दफ़ो मिठो ॻाल्हायो अथई दिलि चाहे मथे हली चाचे नेहरू वांगुरु शांतीअ जा अच्छा कबूतर उड़ाए मां बता हैं? अच्छा इन्हनि जो त मामलो फिट थी वियो हाणे मुंहिंजो छा थींदो चंदा खे चयो अथमि त 2 ॾींहंनि में तोखे जवाबु ॾींदुसि हिते त अञा आसरा ई नज़र कोन था अचनि छोड़ो किशोर ते अकेलो वेठो आहे किशोर पुट किशोर थोड़ा खंड जो जात ॿुधी वियो अथई छा त बोली अली असांजे यूथ क्लब जो मेंबर थी वियो न छोकिरियुनि सां प्यार कंदे लव मैरिज कंदे दूर पाईंदे हली पाए बाबा समझई अरे हिन पोड़ी जी त परमिशन वठणी आहे न अरे किशोर पुट वठ मौके जो फ़ाइदो बणाए बुढ़े खे बेवकूफ़ बाबा समझई बाबा छा थो करी ज़ोर थो ॾियां मसे मसे छोड़ा पर याद आयो अथई बाबा इस संभाल के क्रीज खराब न थे छोड़ा हिते बजे युद्ध क्लब में छोरियुनि जा हथ लखा दम दादा बाबा तव्हांखे केतिरा न कम था करणा पवनि बाबा मूं पे चयो मां लव मैरिज कयां त तव्हां परमिशन ॾींदा लफड़ो छोड़ा पणे ई लफड़ो कोन कयो त वरी तूं लफड़ो कीअं कंदे अरे बाबा लफड़ो न लफड़ो त तव्हां कयो मूं लफड़ो कयो छोड़ा मुंहिंजे लफड़े तोखे कीअं ख़बर पई ताजे ख़बर पई अरे बाबा लफड़ो जे तव्हां लफड़ो न कयो आहे त मुंहिंजो डैडी किथां अचे हा ऐं मुंहिंजो डैडी लफड़ो न करे हा त मां किथां अचां हां ओहो वो लफड़ो ये जो न छोड़ा जोर दे पर डैडी बाबा मां लफड़े जी ॻाल्हि नथो कयां मां चवां थो मां लव मैरिज कयां तव्हां परमिशन ॾींदा ऐं मतलब जी ॻाल्हि त ॿुधंदो ई कोन बाबा अले 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 मां लव मैरिज कयां अले वञी दूर पाए पर छोड़ा ख्याल रखजे माणे वांगुरु वात फाटोड़ी न हुजे न न बाबा छोकिरी तव्हांखे वणंदी मूंखे वणंदी छोड़ा मूंखे जेकॾहिं छोकिरी वड़ी पोइ तूं कंहिंसां शादी कंदे उन उमिरि में बि पोइ छोकिरियूं खपनि अरे बाबा वणंदी माना तव्हांजी नुंहुं तव्हांखे वणंदी तव्हांजी सेवा कंदी घर जा कम कंदी ये तू जो करी हा भले कर
₹100 वाजी मुंहिंजी मोकल थैंक यू बाबा, थैंक यू बाबा। बाक़ी सभ खां नंढी में नंढो कमु हिकिड़ो, मम्मी खां परमिशन मम्मी खां परमिशन इहो वरी मां कोन मूंखां कोन थी बाबा। हले 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 परमिशन वठी ॾियो, वठी ॾियो, वठी ॾियो। हले 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 माने खां तूं वञी परमिशन वठ तो वाकई मुझे पी जो पी निकतो। बेटा केॾा वेंदुसि? रोज़ वेंदो आहियां मार्केट में कूलीगिरी करण जो। केॾा वेंदुसि? हाँ तई छो वञो? तई मुंहिंजा घोट राजा, मां तव्हांजी मानी मूंखे ॾियो, मां थी भाॼी वठी अचां, तई आराम सां वियो। अॼु मार्केटिंग करण कोन आया? आज त यार मां बिल्कुलु मूड में आहियां। अच्छा सुबुह जो मूड हो, मंझंदि जो मूड हो, अॼु ॻाल्हि ई न कर, मूड ई मूड हो। तोखे जो ॿुधायो पर डैडी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, किशोर जे माया राणी खे न हस्ती आहे, न हुई न हूंदी, हुनजे प्यार जे चक्कर में न पवंदुसि। इहो अंजाम माणे खे ॾिनो अथऊं। त इहो अंजाम हिन करे टुटंदो छा त हुन माया राणी का हस्ती कान्हे? मूंखे सम्झो कोन। हिन में सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? माया राणी वारे नाले वारी काई औरत दुनिया में कान्हे। मतलब हिन में सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? त पक थी हा माया राणी न आहे, न हुई न हूंदी। Excuse me, Mr. Golani. Oh yes, yes. I am Mr. Golani. न न I am Mr. Golani. No, no. I am Mr. Golani. He is junior Golani, my senior Golani. अच्छा अच्छा, please come. अच्छा Thank you. अच्छा। Thank you. Have a seat. चलो, मां पंहिंजे तव्हां खां जेके सवाल पुछा वञनि सिर्फ़ु उन्हनि जो जवाब करेक्ट। ॾिसो मां MA जी स्टूडेंट आहियां ऐं मुंहिंजो सब्जेक्ट आहे साइकोलॉजी। हिते मां कुझु चरनि जी केस जी स्टडी लाइ वास्ते आई आहियां। हिते घणा ॾींहं रहंदा? हाणे स्टडी लाइ केतिरो थो वक़्तु लॻे इहो भला कीअं चवां त, पर घटि में घटि 4 ॾींहं त लॻंदा ई। 4 ॾींहं? असांजी ज़िंदगी में 6 ॾींहं थी हाणे। हूंदी मूंखे शायदि 8-10 ॾींहं लॻी सघनि था। 8-10 ॾींहं? छो? डैडी मरी आली मूंखे बचायो। छोरो कंप्यूटर आहे, मूंखे चई निंड कजां आराम, निंड ई आराम करे छॾी। ॿिए वादो मूं ॾियां। मुंहिंजी राणी माया राणी, माया राणी, ही बंगलो असांजो आहे। हिते तव्हांखे अचण परमिशन कंहिं ॾिनी? करेक्ट। व्हाट? त ही बंगलो छा तव्हांजो आहे? न त पीउ जो आहे। त पोइ दीवान सलामत राय गोलानी किथे रहंदा आहिनि? हुन त मूंखे इहा ई एड्रेस ॾिनी हुई। छा? हा बाबा तव्हांखे तव्हांजी एड्रेस ॾिनी? हा तूं मुंहिंजो ॾाॾो आहे, मूंखे ख़बर हुई त ॿुढो यूथ क्लब में अहिड़ा उल्टा सुल्टा थींदा। मां हुन यूथ क्लब जी मेंबर आहियां। ॻाल्हियुनि में ॿुधाए वेठीसांस त मां कुझु चरनि जे केस जी स्टडी पई कयां, त चवण लॻा असांजे घर अची स्टडी कर। हुन खां वधीक चरिया ॿियो किथे कान मिलंदा। मूंखे हिन घर में अची रहण जी कोई परमिशन ॾिनी आहे। त रहो, मां थो वञा आघात करणु। करजो डैडी, तव्हां आघात न कजो। ऐं आघात करणो ई अथव न त घर में ज़हर खाई कयो, ट्रेन हेठां कटिजी न मरजंदो। तव्हांजी बॉडी जा पार्ट्स ॻोल्हण में मूंखे केतिरो न टाइम लॻंदो। पर हींअर जो हींअर मरण कोन थो वञे। तंहिं मरण लाइ आघात करण लाइ मुहूर्त कोन कढाइणो पवंदो आहे। मां ॾिसण थो वञा तुंहिंजी माउ मुंहिंजी क़बर खुटण वारी केस ताईं पहुती आहे। हिन घर में छा माई बाई कान रहंदी आहे? त पोइ तव्हां केरु आहियो? मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांजी मिसेस या हीअं जेकी महाशय ॿाहिरि विया न उन्हनि जी मिसेस। हींअर जेके विया न उहे महाशय न आहिनि, मुंहिंजा पिताश्री आहिनि, मुंहिंजा जनमदाता आहिनि। ऐं हिन वक़्तु हुनजी माउ जो, मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी माउ जो डपु पियो लॻे। डपु छो थो लॻेव त? हाणे तव्हांखे छा ॿुधायूं, असां हक़ीक़त में हिकिड़ो घोटालो करे वेठा आहियूं ऐं मुंहिंजी माउ
काड़ी जड़ी कोने का काली माता जो बेओ रूप आ पर तव्हां कहिड़ो घोटालो कयो आहे तव्हां मूंखे कुझु ॿुधायो ऐं जेकर मां तव्हांजी कुझु मदद करे सघियसि त कंदसि अच्छा न तव्हांजी मदद त हाणे वठणी पवंदी न ये चाहियूं बि त तव्हांखे धिकाए त कढी नथा सघूं बाबा तव्हांखे रहण जी परमिशन जो ॾिनी आहे नेठ बि थियो छा आहे वेल मिस माया रानी दरअसल ॻाल्हि हीअं आहे त मूं पंहिंजे मम्मी जे दिमाग़ में विहारियो आहे त मुंहिंजे डैडी सां माया रानी प्यार थी करे वाह यानी मां ऐं हुन ॿुढे सां प्यार न न माया रानी यानी तव्हां न यानी मां न त यानी माया रानी यानी तव्हां पर जेका मुंहिंजे डैडी सां थी प्यार करे उहा माया रानी तव्हां न पर उहा बि माया रानी हुन ॿुढे सां प्यार कीअं करण लॻी सच पुछो त उहा माया रानी बि मुंहिंजे डैडी सां सचो पचो प्यार नथी करे सचो पचो प्यार नथी करे यानी त छा पूरो पूरो प्यार थींदो आहे तव्हां बि असुल के चिटको आहियो का ॻाल्हि बराबरि सम्झाइणी कोन था ॾियो त पोइ तव्हां ठीकु ठीकु सम्झायो न जेकर तव्हां ॿुधाईंदा ई कोन त मुंहिंजे सम्झ में कीअं ईंदो ऐं तव्हांजी कीअं मदद करे सघंदसि पोइ हा उहा त ॻाल्हि आहे मूंखां ई ग़लती आम सॉरी मूंखे माफ़ कयो न माफ़ कयो वेल मिस माया रानी ॻाल्हि हीअं आहे जेकी हींअर भई तव्हां महाशय विया न मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजा डैडी उहे माया रानी सां यानी मां न न हीअ माया रानी न माया रानी सां प्यार था कनि ऐं हूअ माया रानी बि मुंहिंजे डैडी सां प्यार थी करे ॿई हिक ॿिए सां प्यार था कनि इहो आहे घोटालो कुझु सम्झो सच सच चवां मूंखे त हिकु अखर बि सम्झ में कोन आयो ठीकु आहे इहो मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि पर पहिरीं प्रॉमिस कयो कहिड़ो प्रॉमिस मदद करण जो उहो त ॾियां थी थैंक यू त छॾ न हथ त छॾ पर जेकॾहिं हाणे तव्हांखे हिन घर में रहणो आहे त तव्हांखे पंहिंजो नालो मटाइणो पवंदो मतिलब मतिलबु माया रानी मां मटाए ॿियो को नालो रखणो पवंदो पर बि छो तव्हांखे चयमि त सही मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि ओके हा तव्हां नालो सोचो तेसि ताईं मां थोरी फील्डिंग करे थो वठां हा कहिड़ो नालो सोचियो देवी तव्हां औरतुनि खे देवी खां सवाइ ॿियो को नालो ई कोन थो सोचे असांजे घर में हिकिड़ी देवी आहे उहा ई काफ़ी आहे ॿियो को नालो सोचो देवी चंदा हा ठीकु आहे चंदा चंदा न मूंखे त चंदा ई नालो थो वणे ठीकु वणंदो त भले रख पर चंदा मुंहिंजी गर्लफ्रेंड जो नालो आहे बि आहे छा तव्हांखे कोई एतिराज़ आहे छा पर तो जेकॾहिं मम्मी खे ॿुधायो न त तूं चंदा आहीं पोइ मम्मी बि तोखे उन ई नज़रुनि सां ॾिसंदी पोइ छा मम्मी सम्झंदी तूं मुंहिंजी गर्लफ्रेंड मुंहिंजी महबूबा मुंहिंजी प्रेमिका आहीं पर इहो सभु रुॻो नाटक करण लाइ न ॿियो न त पोइ ठीकु आहे मूंखे बि तव्हांजे हिन नाटक में मज़ो पियो अचे असांजे नाटक में मज़ो ई मज़ो आहे तव्हां मूंसां गॾु हलो मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं सम्झायां अचो हिन पासे आइडे आई तुंहिंजी ख़बर खोटण वारी आई माया रानी कान्हे अच छा कंदी आहे किशोर अजी तूं अञा आई छा डैडी असां ॿिन्ही जो कॉम्प्रोमाइज़ थी वियो छा पहिरीं त कोन पे मञई पोइ हिनखे असांजे नाटक में मज़ो अचणु लॻो एतिरो जल्दी कीअं मज़ो आहे उहो मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि पहिरीं इहो ॿुधायो त मम्मी किथे आहे जॾहिं मां घिटीअ जे किन ताईं पहुची चुकी हींअर फाटक ताईं पहुची वई हूंदी ओके देन यू आर चंदा माय गर्लफ्रेंड ओके डन आई एम चंदा योर गर्लफ्रेंड डन तरस तरस अगर हीअ चंदा आहे त हूअ हीअ चंदा हुअ उहा चंदा न आहे मगर तूं अञा हींअर चयो त हीअ चंदा आहे हीअ आहे त माया रानी पर मुंहिंजे मम्मीअ जे साम्हूं चंदा आहे अच्छा आहे माया रानी पर मम्मीअ जे साम्हूं चंदा रानी यानी तुंहिंजी गर्लफ्रेंड हा ॿुधो था अरे ये बाज़ार में तो ॾाढी मज़े वारी ॻाल्हि थी तो मूंखां भाॼी वारो तो पुछे माई रोज़ कूलीअ खे वठी ईंदी आहे अॼु अकेली पई ॾिसण में अची ॻाल्हि में छा आहे चयोमांसि मां कूली वरी छा जो हू त मुंहिंजो मुड़ुसु आहे कोली कोली
वाह वाह जी तेरा ये मम्मी तो के याद कोने ओ तुंजा शर्ट सुणी लंबी गुणवान सुणी पंजी चंदा चुप मैंने एलर्जी के निकाला है अच्छा तो हिया है चंदा तो सही ठीक है और ये ते छाड़ी करे जावे ठीक है कुछ ना भाई यार कुछ करना कड़े आई है थोड़ी देर की आई अच्छा तो तरसन दिया ना तरसन दिए ये तो अच्छा डर ये तरसन आई है हाँ अच्छा दे दिया छोरा पुठिया शादी पे करे ठेचा ना मम्मी तुझे पसंद का सवाल मां किए तो शादी कर सका ये मुसा मिलना आई सोच मत डाली राय चढ़ा ये तो के पसंद ना है ये तो बाहर कड़ा हल भाई हल लगे वो अच्छा दे दिए छोरा दी ये नया मां पी छा चवंदा मां पी हां बेचारी के मां पी आहिन किथे 10 ॾींहं को एक्सीडेंट में भगवान के प्यारा थी मुंहिंजे मम्मी डैडी रोना पुटा रोना असीं वेठा आहियूं न दिल न लाए नथी लाया ॿिया बि टमाटर तो हूंदा न हाँ आहिनि पर पुछनि कोन था अरे पंहिंजा ई कोन था पुछनि त परावा छा पुछंदा तू ख्याल न कर असीं वेठा आहियूं न हां ख्याल न हां कर सी बैठा है ना चिंता न कर मां वेठो आहिनि ये जेस ताईं हिते आहे मूंसां गॾु रहंदी छा ॿुधायव हमेशा लाए पाण सां रखी हल पुट अंदर हल डैडी हां तव्हां इहो बंडल छो आहे त हुनजा माउ पीउ मरी विया आहिनि अरे सब चुप थी विया कंहिंखे त कुझु ॻाल्हाइणु खपे न मुंहिंजी हालत ख़राब करे छॾियव न त इन बहाने खेसि रहण जो चांस त मिलियो न पर हू हिन घर में छो रहे माण्हू मुंहिंजे बारे में छा सोचींदा ॾिस किशोर पुट हीअ माया राणी हिन कंप्यूटर ब्रेन जी पैदाश आहे ऐं जेसि ताईं हीअ माया राणी हिन घर में चंदा राणी बणिजी रही आहे तुंहिंजी महबूबा बणिजी रही आहे मुंहिंजी ॿेड़ी त लाल साईं पार उकाए हींअर पंहिंजी ॿेड़ी पाण उकार हा ये घर है कि तू बंदर है तू कोन चती भी कोन दी मिले किथे कसरत करिया माण्हू चवन जवानी में कसरत कोन कए हिया जरूर कर त इहो खणी करियां तो छा करियां हा हा इते करियां हिक में सूड़ पियो पवे चवंदा 100 कर 57 छा मुसीबत आहे 59 मथे मम्मी न ॾिस माण्हू दे ऐं हिते हुन जीवन 60 चालू बाबा ही छा आहे छाए अरे बाबा ही छा आहे छाए बाबा ही छा आहे ई छाए मतलब ही बोढ़ायो छा मतलब जी ॻाल्हि त ॿुधंदा ई कोन मुंहिंजो सो वीचारा अञा 6 बार लाती मस्त आहे न पाती न का सोचई छोड़ा कुछ न जाए तो मारी मतलब जी ॻाल्हि पुछो त चओ छा आहे बाबा गोड़ न कजो मां सुम्हां थो का तो चई गोड़ न कजो मां सुम्हां थो छोरा ये तुंहिंजी उमिरि आहे सुम्हण जी मां जॾहिं तो जेॾो हुअसि न पहाड़ तां जंप ॾींदो हुअसि हाणे न ॾिजो छा चए हाणे जंप न ॾिजो किरी पवंदा त ॻोल्हिया न लॻंदा छा तो चवे
किथे होस 60 88 अञा 12 95 99 100 14 हेॾा अञा सुम्हिया पिया हूंदा छा हाणे उथो देरि थी वई आहे कुंवार कंहिंखे पई सॾु करी थधे खे ॿियो तव्हां छा सम्झो मूं सम्झो एॾो प्यार सां शायदि पिणे खे सॾु कंदी हूंदी आहे उथियो अथई किथे आहे छा वेठो करे छा कंदो हूंदो मथे ते बचल वार ॻणींदो हूंदो ॿियो छा कंदो हूंदो ठीकु आहे तव्हांखे चांहि थी ॾियां बाहि थी नी सुबुह वरी कंहिंखे थी बाहि नी बाहि न चांहि चांहि वास्ते ॻाल्हि आहे न चांहि थी नी एॾो ॾाढी थी करी चांहि अॼु कोन पीअंदुसि यूथ क्लब में वञिणो अथमि उते स्पेशल प्रोग्राम अथमि ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी कर्ज़ी वॾी सुबुह साण कहिड़ा कर्ज़ी आया आहिनि मर्ज़ी तव्हांजी मर्ज़ी ॿुधुम दर्जी थी चई न वञ दर्जी वटि छोरियुनि खे सॼो ॾींहुं दर्जी खपे ही केरु सुम्हियो पियो आहे किशोर आहे केरु किशोर आहे किशोर मूं ई सदस्य खे चयो मां सिधे सुम्हण लाइ छो संदसि रूम में डी पई लॻे छा संदसि रूम में हिकु महिमान छोकिरी सुम्ही पई आहे केरु महिमान छोकिरी छोकिरी घणे साले हूंदी अटकल 20 सालनि जी छो 20 साले जी कुंवार कहर थी करी उन वेचारे खे तकलीफ़ में थो अथई छोरीअ खे मुंहिंजे रूम में वीचारे पियो बीह 20 साले जी छोरी मुंहिंजे बीह बराबरि थी हिन उमिरि में बि माई छा थो करे माई आहे ठगा ओ पुट ठगा छोरा ॿाहिरि का जंग पई लॻे छा तो बहन घर में बीठी जंग बाहर के लगन किशोर खोंगरा पे वणे गोरा पियो विकिणे ओ खुंगड़ा पियो वणे भले हाणे असलु मां उते वियो आहे मूं ते वियो आहे आई अखबार बाबा हा पुट आई रही अखबार आई ये वठ पढ़जे आई है हेॾा हां रात जो देर ताईं जागण सुबह जो देर सां उथण ही सब छा थी रहियो आहे रानी आजकल तो में एतरो फेरो अची वियो आहे जो तोसां घारियल पल विसारे नथा विसर छयो हाणे सुबह राम जो नालो जपियो भला ये माया रानी काथे आ वरी माया रानी जो नालो अरे इन मुई जो नालो जुबान तो वंजे रही कोन तो चंदा रानी काथे आ अंदर आहे स्नान वेठी करे वाह 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 इन में बाबा करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे उनका छोकरी सनान कंदी आहे न त उनजी कल्पना करे मुझे वात मां निकिरी वेंदो आहे वाह वाह चाय मिलंदी हा थोरो देर सां अञा मूं खीर काढ़ियो कोन्हे ठीक है आराम सां काढ़ मूंखे तकड़ आराम जॾहिं हिन जो मुंहुं ॾिसंदो आहियां न मुंहिंजे वात मां निकिरी वेंदो आहे हाय 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 किशोर किशोर मैंने केरा तुझे जन्मदाता हो तू हाय घणा लगा 12 तने आधा कलाक सुमी सघां थो न बेवकूफ़ रात जा न ॾींहं जा 12 मंझंदि जा ही पढ़ एक माण्हू पंहिंजी जोइ जो नक कटे छॾियो वो मां कोन ही पढ़ बकरी बिना टिकट पकड़ी कहिड़ी तो न्यूज़ पढ़ी अरे ही डैडी मां किथे आया जहन्नम में तव्हां सां गॾु मूंखे जहन्नम में तू ही मोकिलण वारो आहे ओके डैडी गुड नाइट अरे गुड नाइट न हींअर गुड नाइट के हमेशह लाइ गुड नाइट करणी पवंदी पढ़ तारीख़ 12 मार्च
माया रानी नाले हिकु डाकू क़िस्म जी औरत सॼे शहर में रण ॿारे ॾिनो आहे। हू कंहिं न कंहिं बहाने घर में घिरे थी, घर जे सभिनी माण्हुनि सां मिली जुली रहे थी। पोइ आस्ते आस्ते नगदी ज़ेवर लटा कपिड़ा खणी छू मंतर थी वञे। अहिड़ी ख़बर असां अॻु बि छपे चुका आहियूं। जनता खे वरी इतलाह थो ॾिजे त जनता ख़बरदार रहे। अहिड़ी मूंखे यादि आहे, उन ॾींहुं मां हिते ई वेठो हुउसि ऐं अख़बार पंहिंजे मथे ते ठोके रहियो हुउसि। पोइ अख़बार हेठि फिटी कई ऐं उन अख़बार में ई माया रानी जो नालो पढ़ियो हूंदो। हिते सीरियस ॻाल्हि आहे या आदत घड़ी खिले वेठो? ही तमामु सीरियस ॻाल्हि आहे। ऐं वो चोर माया रानी असांजे घर में ई रही पई आहे। रही त रही, पर हींअर चंदा रानी तुंहिंजी महबूबा बणिजी रही आहे ऐं तुंहिंजी माउ चरी माउ अकुल जे उठ हुनखे सॼे घर जी मालूमात ॾेई छॾी आहे। डैडी हाणे त बदन ते कपिड़नि खां सवाइ ॿियो कुझु बचंदो ई कोन। ईअं त पोइ अॼु खां पोइ सभु कपिड़ा पाए थो घुमे। घटि में घटि इज़त त बचंदी न। हिन मौक़े ते मज़ाक थो सघे पियो। कजे छा? हीअं था कयूं, धिकारे ॿाहिरि था कढूं। हा ऐं अची मम्मी पुछे भई मुंहिंजी नुंहुं बाई किथे आहे त चवंदा थी वई पंहिंजे माउ पीउ वटि। पर उन ॾींहुं तव्हां बंडल कोन त हुनजा माउ पीउ मरी विया आहिनि। चवंदा थी भॻवान भूल सुधारे हुनजा माउ पीउ वापसि आया। हा छा त ॻाल्हि कई अथव। हाणे हुनजा माउ पीउ संत तुकाराम हुया, मथे विया, सुर्ग में हनीमून कयूं ऐं हेठि मोटी आया। छा कजे? मम्मी हुनखे हिकु पल बि अलॻि नथी छॾे। राति जो ॿ पैर छॾे त हुन ॿिनि पैरनि में त ॾियोसि धिका। ईअं तूं करे सघंदे? मां हूंदुसि माणे वटि कए, तूं अकेलो करे सघंदे? अकेलो कीअं करे सघंदुसि? त मरण ॾे, शायदि अचे पई मरण ॾे। चांहि खणी अचां? न ताईं छा घुरी घुरी छो पिया निहारो मूं ॾांहुं? तव्हांखे ख़बर आहे ज़ेवर जेतोणीकि पुराणा आहिनि तॾहिं बि असली आहिनि। 22 कैरेट जा न 24 कैरेट जा। मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे ससु इहो ई नाटक करण जो त फ़ैसिलो कयो आहे न। पर इहो नाटक कॾहिं पूरो थींदो? शादीअ खां पोइ? छा पिया चओ? पर ही ज़ेवर ही सभु मूंखे तव्हांजी मिसेस ई पाता आहिनि। अच्छा मुंहिंजी मम्मी तव्हांखे ज़ोरी करे पाता आहिनि। ॾाढी प्यार विचां पाता अथई। पर छो? चांहि ॾाढी गरम आहे। चांहि त मूं अञा आंदी बि कान्हे। न न चाहे डैडी के 6 सेंस आहे। हर ॻाल्हि जी एडवांस में ख़बर पइजी वेंदी अथसि। कीअं लॻव मुंहिंजी नुंहुं? तुंहिंजी नुंहुं त लखनि में हिकु आहे, पर ही सभु ज़ेवर सुहिणा था लॻनि छा ॾाढा? सुहिणा त लॻनि था, पर कुझु त पाण लाइ रखणु खपनि न। वॾा चवंदा हुआ ॾुखे वक़्ति ज़ेवर ई कमु ईंदा आहिनि। ऐं तूं छा बुसी बुटी थी घुमंदीअ? अरे मूंखे हिन उमिरि में ज़ेवरनि जी कहिड़ी ज़रूरत? तई जो वेठा आहियो मुंहिंजा सचा ज़ेवर। तंहिं हूंदे बि हिनखे एतिरा घणी ज़ेवर पाता अथई। सचमुच मूंखे बि एतिरा ज़ेवर पाइण जी आदत कान्हे। ॾाढा घणा था लॻनि। हा छो न, पेटीअ में रखण जी आदत हूंदव न। सचमुच ॾाढा घणा था लॻनि। मम्मी मां थोरा वञी लाहे रखां? कीअं हलंदो? ठीकु आहे थोरा लाहे भले, पर ही हार ऐं ही वाला तो ॾाढा सुहिणा था लॻनि। इहे न लाइजे। अरे हार जी क़ीमत ख़बर अथई? 25,595 रुपया। डैडी कननि जे वारनि जो बिल हुयो 3,333 पैसा। मारे गए गुलफाम अजी हमारे उन जे ॻाल्हियुनि ते वञी न। ही त आहिनि असली नाटकी। हल मां तोखे तिजोरी जी चाबियूं ॾियां, लाकर जी चाबियूं ॾियां, तोखे ॿिया बि मना ॾेखारियां, हीरनि जो हार ॾियां। डैडी हिन माया रानी जी बच्ची जी पूरी पूरी ख़बर वठंदासीं। हींअर तो असांजी ख़बर वठी रही आहे। ओ डैडी रो त न पंहिंजो कद बुत त ॾिसो, रोअण तव्हांखे सुहे थो। पर छा कयां, असली ज़ेवर आहिनि। ईअं उचरी तुंहिंजी माउ हुनखे लाकर जी चाबी ॾियण वई आहे।
कबडे जी चाबी ॾियण वई आहे सुभाणे सभु खणी रफू चकर थी वेंदी तूं मां ॿई करमंडल खणी रस्ते ते घुमंदासीं अरे गए कल्याण रोड बंद भी कयो ना डैडी सोचो तो सही अहिड़ी सिचुएशन अगर मुझे ॼमण खां अॻ में पैदा थिए हा त ॼमण ई न ॾियनि मारे गए गुलबाम अजिया मारे गए गुलबाम आइडिया तूं हिन चंदा राणी सां प्यार जो नाटक नाटक जी कहिड़ी ॻाल्हि आहे प्यार त कयांसि पियो न हुन चंदा राणीअ सां न माया राणी सां प्यार जो नाटक आहे अच्छा अच्छा माया रानी सां हाँ। इहो नाटक कंहिंजे साम्हूं करणो आहे माने जगह ॿियो कंहिंजे साम्हूं बाप रे तुम्हारा बाप तुम्हारे सामने खड़ा है ॾिस मूं कोई माया राणी सां प्यार जो नाटक हा, तव्हांजी माया रानी त ख़्याल ई हुई मुंहिंजी माया रानी सॼी सारी पिटी आहे वन पीस प्यार न कंदी त ज़ेवर कीअं थींदा ये भी एक पॉइंट है राष्ट्रभाषा छोड़ मातृभाषा में बोल हा डैडी हाँ। हुन लाइ त मूंखे प्राइवेसी खपंदी प्राइवेसी छा लाइ खपई न त कननि जा वाला गले जो हार कीअं लाए सघंदुसि एतिरो वेझो में देस छा वञिणो ई पवंदो न मारे गए गुलबाम अजिया आइडिया वरी कहिड़ो रिचर्ज लॻे तव्हां बि प्यार जो नाटक शुरू कयो कंहिंसां मम्मीअ सां माणे सां कहिड़े तोड़ा में उछली मूंखे तव्हांखे ओड़ा में वञिणो पवंदो ॿिया ज़ेवर हथ अचनि था या न हुनजी का गारंटी कोन्हे घटि में घटि कननि जा वाला गले जो हार मिलियो त अधु मुनो लख बची पवंदो न ठीकु आहे कोशिश कंदुसि मारे गए गुलबाम अजिया मारे गए गुलबाम हाणे त यूथ क्लब में चवंदा त सभिनी खे कराटे सिखी वञ जवानी में कुझु कोन कयोसीं हिंदू बंदर लॻो पियो आहे। पुट ये चाबियूं सोगियूं करे रखजई पोइ हेठि अचिजांइ कबट वबट चङी तरह बंदि कजई केरु किड़ियो कुंवार तूं आई छा मूं सम्झो को बुंडू किड़ियो ओरो किराए चतो केर किरियो कुझु चए छा ना ना कुछ कोन थी चवां रेडी वाका वेठी कयां कर ओरे पारे वारा बि जीअं ॿुधनि तई ॿाहिरि वञी रहिया आहियो छा ॿार पियो गणियां घर में ॿार घणा आहिनि जो वही गणींदुसि अरे ॿाहिरि वञी रहिया आहियो छा हा ॿाहिरि ते वियुसि यूथ क्लब में सॼो ॾींहुं यूथ क्लब अला ॾिठो बि छा अथनि यूथ क्लब में तो कुझु चयो छा न कुछ कोन पई चवां लाल साईं जा पिंजरा हेॾी ॻायां गाए मस साईं आई अथई साईं खां मत ॾिनी अथई पर कुंवार ॾिसां पियो त केतिरनि ॾींहंनि खां हाणे कननि सां गॾु मुंहिंजूं अखियूं बि जवाब कयूं ॾियनि वरी छा थियव हाणे ॾिस न केतिरनि ॾींहंनि खां घर में हिकु जवान सुहिणी छोकिरी भई घुमे फिरे हाणे छोड़े किशोर त शादी कई कोन्हे भला उहा जवान सुहिणी छोकिरी केरु हूंदी अरे घर में मूंखां वधीक जवान ऐं सुहिणी छोकिरी भला ॿी केरु हूंदी मां कननि खां बोरो आहियां को अखियुनि खां अंधो थोरी आहियां किथे उहा रेखा किथे तूं ललिता पावर मूंखां बोलो थियो माई आहे हा यूथ क्लब में वञी इहे वहम थींदव न ॿियो त छा थींदव होशियार रहिजे हा होशियार हूंदसि छा चए चार रहंदीअ वरी कंहिंखे बि मारण लाइ चार रही होशियार रहंदसि बाबा होशियार रहंदसि हा यूथ क्लब में पहिरीं कॉकटेल पार्टी आहे पोइ वरी कराटे कॉम्पिटिशन तूं बि कराटे सिखी वई आहीं छा वियो वीचारो थतो ॿार भाउ हाणे चओ मिस्टर किशोर गोलानी हा माया रानी सोचां पियो पंहिंजी नई प्लान तव्हांखे ॿुधायां या न ॿुधायां पर लॻे थो ॿुधाइणी पवंदी इन खां सवाइ ॿियो को चाढ़ो बि त कोन्हे न चओ न मां तव्हांजे हिन नाटक मां हाणे बोर थी चुकी आहियां सच माया रानी तूं हितां हली वेंदी आहे न वेंदे असांजी मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजी हालत ख़राबु करे वेंदी आहे हिन में हालत ख़राब करण जो सवाल ई नथो पैदा थिए मां वेंदसि त थोरनि ॾींहंनि खां पोइ तव्हांजी चंदा रानी ईंदी
सच पुछी त चंदा इन घर में हाणे कदम ई कोन रखंदी छा मतलब त मतलब त असांजो पाण में झगड़ो थी पियो आहे ऐं असांजो प्यार हो ई किथे मां हमेशह लाइ हुनखे गुड बाय करे आयो आहियां वेरी सैड न न न सेठ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे हा त माया की माया माया छा लॻाए रखी अथई अॻिते वध न उहो ई त सोचां पियो अॻिते कीअं वधां कीअं शुरूआत कयां कुझु सम्झ में नथो अचे माया जॾहिं खां तोखे ॾिठो आहे न मूंखे सचे प्यार जी ख़बर पई आहे माया आई लव यू पर चंदा अरे कंहिंजो नालो थी खणी वई छी छी चंदा किथे तूं राणी मुंहिंजी माए राणी किथे वो चंदे फकी राणी अरे तो तुझे सेंडल जे बराबर भी कोने का रानी मां फकीर रानी मेरे साथ प्यार जो वादो करे तू हितोड़े न मुंह में मारा करी अरे हट के राई है मुसीबत इन्हें खबर कोने कि तू मुंडे की चुकाई डैडी सब ठीक है पुत्र चंदा असी काथे आयो देवी माता के चरणन में अरे कंहिंजे चरणन में कोन आयो ई ढोंग छॾे ॾियो ॿुधो चंदा पुटा तू ई सभु सही कोन सघंदी तू हल अंदर मां छो मथे वञा तोसां के ॻाल्हायो चंदा पुटा ई तुंहिंजे बारे में छा चई रहिया आहिनि मुंहिंजे बारे में कुझु न मम्मी डैडी असी वारी बेहोश थियूं अरे वरी बेहोश थियण जी ज़रूरत कोन्हे बेहोश त इहे था थियनि ॼण तो प्लेग जा कुआं केरु आई आहे दे जवाब डैडी ये केर आहे ये तुझी माँ तो मुंहिंजी मम्मी मूं तोखां पुछो हीअ केरु आहे डैडी हीअ केर आहे ये छोकरी हीअ छोकिरी छोकिरी जो नालो कोन्हे छा हाँ अच्छा पुछणो न नालो छा आहे हीअ त पंहिंजो माया राणी आहे न जंहिंखे ॾिसी करे डैडी बेहोश थी वियो हाल साईं मुझी बेड़ी पार उखाड़ छे ए माया रानी वाह अरे किशोर वाह खूब चुका तुमने प्यार जो बदलो तू मुखे उन चोर 420 माई जे नाल सां कोठी मम्मी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी मम्मी मुंहिंजी ॻाल्हि चुप मम्मी मुझे गाल चुप मम्मी मुझी गाल मम्मी मुंहिंजी ॻाल्हि आयो वॾो मम्मी चव मूंखे हिन घोटाले जो फ़ैसिलो करण ॾियो चंदा तू हल मथे पर मम्मी हल हल थी के खाना खड़ो अच्छा ये आहे मुंहिंजी सातन माया राणी छोरी ॾिसण में त सवली पई लॻी ओन ॿुढे में ॾिठई छा छोकरी जगह मुके बुढ़ो बुढ़ो न चो खाली ॾियो हुते किर ॿाहिरि घर खां किर ॿाहिरि घर खां किशोर जी मां हुंदा पंहिंजे घर वञी हुनजे मथां रोब ॾेखारियो मुंहिंजे अॻे होशियारी कोन हलंदो मां त कोन वेंदसि अरे किशोर ॾिसी छा पियो कबड्डी जी रांदि कटीस ॿाहिरि छोकिरीअ खे मां कढा से बाहर अरे तव्हांखे न पहचान कटीस ॿाहिरि हाँ हाँ हलवार अरे हल न मुंहिंजी मां तोखे भाग में सब तो समझाया हल हल कोन वेंदसि चल न अरे कोन वेंदसि डैडी व्हाई डोंट यू हेल्प मी जोर लगा के अय्या दम लगा के अय्या जोर लगा के अय्या दम लगा के चल मेरे भैया क्या करता हूँ बढ़िया हर मदनी गीता पर बता तो 200 दवा पड़ी तब ना पैसा दबा बिया पर हल जी मैंने गीता पढ़ा हेदी में पैसे शुक्र जो शुरू खाई खबर पइजी वई अरे चंदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी ज़रूरत कोन्हे हाणे कोन्हे पंहिंजी अखियुनि सां की उन गले में गाऊं देखा है अरे वो असांजे प्लान जो हिकिड़ो हिसो आहे यार हां
शादी मुसा प्यार होना सानियो या तुझे प्लान और मां तो के किए समझा मां तो के पेरे तो पवा जरूरत कोने तुम्हारे मुझे लायक कौन रहे वही ठीक है बना दो आप घात कराना पर सोचा में घर में जहर खाई मारा या बाहर ट्रेन जेठा कट जी मारा बाय बाय तरस तेरा बस ये पाप मुझे सर ते चाड़ी ना बन जे को चढ़ो दे सच्चा वो भले नहीं मर ठीक है भाग में मां तो के सब तो बुझाए यस यस कम यो कि ना छोड़ो इना तई को ना आवे अरे एनी देर ते तो मां दर छोकरी बाहर कुछ करे चा अच्छी ने और तो मुझे इंतजार में कयो छा मैं मुकेश्वर जो पे इंतजार कयो चाहे तो ना जब सब जो पौड़ी वडी परा पर शुरू तो आवटी आखिर ताई पर जे ये किए दफा पर जे उन्हें गांग में त किशोर बुको न अचणो अथई जवान छोकरो आहे गड जवान छोकड़ी अथस और वक्त लगंदो क्या मतलब इहो त हाणे उन्हें शादी जी सोच बंगले जे बाग में छोकड़ी जे गले में बाहूं विझी कुछ इश्क पे कयाऊं पोरो आया बुद्धि कोन सकिस समझा तो कुछ मड़े इश्क पे कयाऊं अच्छा त नहीं दी देर लगाई तस निसो त की दी कना का पकड़े वठी चांस थदा ओ पुट थदा हां बाबा छोरा 10-12 को बचाए जाता डीम 10-12 कप चाय जा भूत क्लब जी मीटिंग आ जा घर में न छोरा उन रबड़ ई थैली में विझी चाय टाको रखंदुस अब थोड़ा तो दिया मन अरे छड छोरा एका देवी इंदी भाई जी सुनेंगे तो था निसो निया कर तू त छोरो बाहर बैठो ने सा इश्क करे वरी छात्यो हां अरे छोरा जे जन्म वठणो हई त हिन घर में छोते वरतई ने हिन घर में अचणो हई त ये पेट का जन्म छोते वरतई देवी इने में मुझो कोडो कोन सब ता छोड़ो आई ता जे करे हेरो कुलचरो पैदा थियो है अरे पर हाथ तो चली ने ये नदे पहाड़ चढ़ी होना तल पाए छोरा तू छोरे हाथ चल ये तुझी बात चीजी वनी होना जाता मैं पाए एरो काम कर जो मां के रवा के कह रे पीपी मुझे पटारे चिपई आया आए कोई न घर में जो मुके जहर दे ऐसे बैठा है आ तई त चाय उठा त मामरा पर एरो करो बेरा जो तो मारे मम्मी मिंजी गाल बुझो मुई तुझी मम्मी एक्सक्यूज मी अरे चलो इंस्पेक्टर मतलब ए मैडम रूम बंद करने की ताकत है देखे में आए कौन है मैडम कहाँ में नहीं रूम बंद करने की ताकत है मैडम कीप क्वाइट कीप क्वाइट शट अप शट अप शट अप थैंक यू असाई तवा के थैंक यू ठीक है असाई थैंक यू हम लोग मूंखे ख़बर मिली है त हिकु महा उस्ताद डाकू औरत कंहिं न कंहिं सूरत में कंहिं न कंहिं बहाने घरनि में घुसी थी वञे ऐं मौक़ो मिलंदे ई ज़ेवर ऐं रोकर बैग में विझी रफू चकर थी थिए ऐं उहा माया रानी हिन घर में आयल आहे आए ये माया रानी है ये माया रानी है नहीं चौथा ये माया रानी नहीं चौथा ये माया रानी है माया रानी है हेलो पुलिस स्टेशन
मिस्टर, why don't you help me? इंस्पेक्टर साहब, ये माया रानी काने, ये मुझी जन्म पत्री है, धर्म पत्नी है। शादी का अगले नालो हो देवी कालरा, शादी का बोले नालो तो देवी टाइफाइड, देवी गोलानी, ये मुझी जन्म पत्री धर्म पत्नी। हाँ इंस्पेक्टर साहब, ये सामो ॾिसो, हिननि जे शादी जो फोटो मूं पंहिंजे हथनि सां कढियो। Pose. Good pose. Good pose. ये तव्हांजी धर्मपत्नी का साफ़ती अथव? आहे न मुझे छपोटो पुट। हाँ? सवेर अञा हींअर तो मूंखे चयो त तो हिननि जे शादीअ जो फोटो कढियो। तूं छा शादी खां पहिरियों ॼावईं? कहिड़े गधे तव्हांखे इंस्पेक्टर ठाहियो आहे? छा? अरे इंस्पेक्टर साहब, मुंहिंजो मतिलबु हो ही फोटो कढियो माना कैमरा सां न कढियो, अंदर पेती में पियो हो, उतां कढियो ऐं हिते रखियो। दया हूंदे त तव्हां हिनखे वठी वञो था या त वठी वञो। असीं सरकारी मामले में दख़ल अंदाज़ी कोन कंदा। छो? असांजो पुलिस थाणो को हिन में जे लाइ तबेलो आहे। हाणे हिन माया राणी खे किथे ॻोल्हिजे? मां ॻाल्हायां ॿुधायो। शांत करियो। केरु विच में न ॻाल्हाए? इंस्पेक्टर साहब मां तव्हांजी मदद करियां। तो वरी विच में ॻाल्हायो। मूं कोन ॻाल्हायो, मुंहिंजे डैडी ॻाल्हायो। मूं न, मुंहिंजे डैडी। तव्हां हिननि खां ई पुछो त मां केरु आहियां। मां माया ज़रूर आहियां, पर माया रानी न, माया जानी। हिननि ई मूंखे हिन घर में अची स्टडी करण लाइ चयो। ठीक है, ठीक है। ए मिस्टर, तव्हां हिनखे हिते अचण जी दावत ॾिनी? नचण जी दावत? मूं नचण चयो? तव्हां बराबरि चयो, घटि ॿुधंदो आहे, ज़ोर सां चयो, ज़ोर सां। अचण जी दावत? मचण जी दावत? हाणे नचण मां मचण ताईं पहुतो अथव। आस्ते आस्ते सभु सम्झो, लिखी ॾियोसि, लिखी ॾियोसि। अचण जी ॻाल्हाए न, घुंघो ई था। हा मूं ई अचण जी दावत ॾिनी। छो? छो? हिननि ॿिन्ही पीउ पुटनि हिकु चरियाईअ प्लान ठाहियो हो। उटंग जहिड़ो छोकिरो, कलो कोजावल, जुमे जुमे जी पैदाश, पीउ खे थो चवे त कंहिं छिनी छोड़ीअ चकर में अची वञ ऐं हू कढो। उहो बि अची वियो हुन चवण में। हाणे हिननि ॿिन्ही जी प्लान मूं पंहिंजे कननि सां ॿुधी, पंहिंजे कननि। ख़्याल कयो छो न मां बि का प्लान ठाहे हिननि खे मूर्ख बनाया ऐं ठाहियमि प्लान ऐं उन प्लान जी एंट्री ॾिनमि माया राणी खां। असांखे त डिसेंट्री ॾेई छॾियव न। बाबा तव्हां चयो तव्हां असांजो प्लान पंहिंजे कननि सां ॿुधो, तव्हां कॾहिं खां ॿुधण लॻा? ॿारहें महीने खां चोड़ा। असांजे यूथ क्लब में हिकिड़ो डॉक्टर आयो, उनखे कंहिंजे कननि ते आज़मूदो करणो। मूं चयोमांसि मुंहिंजा कन हाज़ुर आहिनि, पोरो ई आहियां, जेकॾहिं ॿुधण लॻुसि त ठीकु आहे। ऑपरेशन थियो, मां ॿुधण लॻुसि। त इहा ॻाल्हि असां सां न कजे। आस्ते ॻाल्हाए, चोड़ा बोरो आहियां छा? इहा ॻाल्हि असां सां न कजे। चोड़ा इहा तव्हां सां ॻाल्हि कीअं करियां? जेकॾहिं करियां हा त पोइ तव्हांजूं ॻाल्हियूं कीअं ॿुधां हा? मां ढोलकी आहियां। हाँ? छोरा मां ढोलकी आहियां ऐं मां मतलबी बोरो आहियां। हाँ? ऐं कुंवार तुंहिंजे लाइ त थधो ऐं गरम साॻी ॻाल्हि आहे। पर छोरा तव्हांजे ॻाल्हियुनि मां मूंखे ॾाढो मज़ो आयो, ॾाढो लुत्फ़ आयो, ॾाढो आनंद आयो। ठीक है, ठीक है। हाणे इहो पोस्टमार्टम करणु बंदि कयो। इंस्पेक्टर साहब, तव्हां त माया रानी खे पकड़ण वठी आया हुआ, त भई माया जानी खे केॾां था वठी वञो? ॾिसो न डैडी, ये ॾिठी असांजे साम्हूं छोकिरी भॼिया था वञो। दर्स पुट दर्स ॿुधायो। असली माया रानी खे पकड़ण इंस्पेक्टर बि असली ईंदो पुट। हीउ त असांजे यूथ क्लब जो मेंबर आहे। किशोर पुट, जीअं तुंहिंजो चंदा सां प्यार आहे,
कि हिननि ॿिन्ही जो पाण में प्यार आहे, सचो प्यार। ॾिठई हाणे लव लेटर जो नतीजो। हाँ हाणे त मां तोखे ॾींदसि तलाक। हाँ ऐं तूं चंदा सां शादी कंदे। परमिशन खपई, मुंहिंजी परमिशन ठेंगो। हाँ अले अले अले